धरती धरती माला माल पंहिंजी धरती। अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरियां तव्हांखे धरती टीवी पारां पूरी दुनिया पारां जिते जिते मुस्लमान रहनि था और उन्हनि सभिनी जे पारां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक हुजे तव्हांखे जेके वेठल आहिनि। बाक़ी काइनात में जिते जिते मुस्लमान रहनि था पूरे पाकिस्तान जे तरफ़ां धरती टीवी जे तरफ़ां दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक। ऐं ही मूंसां गॾु जेकी गूंगी आहे छोकिरी इन जा भी तारीफ भी हो ना साथ में, तारीफ भी तो कर लिया करें थोड़ी सी मेरी। अच्छा आज तो माशाल्लाह आप ईद का दिन है और आप तैयार होकर आई हैं तो आप भी कुछ मुबारक वगैरह दें इनको। सबको मेरी तरफ से ईद मुबारक, बहुत बहुत खैर मुबारक। तो आप इतने अच्छे क्यों लग रहे हैं वैसे? भाई ईद का दिन है। ईद पे हमारे जैसे लोग ईद पे तैयार होते हैं। हमारे आज प्यारे प्यारे आर्टिस्ट डायरेक्टर यहाँ पर मौजूद हैं और इस तरफ जो ये ख़वातीन है यहाँ पर हमारे ये सीनियर जो है माशाल्लाह असलम भुट्टो साहब है, ये ईसानी साहब बैठे हुए हैं। तो ये क्या बात है, आज तो पूरी रौनक लगी हुई है। हाँ ये बहुत ही पुराने लोग हैं हमारे। आज इनको फिर हमने याद किया है इनको और ये हमें इज्जत देते हैं आते हैं हमारे प्रोग्राम में। धरती माला माल प्रोग्राम में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद चऊं था। ईद जो ही स्पेशल प्रोग्राम आहे जंहिंमें असां चाहींदा आहियूं त आर्टिस्ट अचनि ऐं उहे जेको आहे सो असां सां गॾु ईद सेलिब्रेट कनि। ऐं ही तोहफ़ा ताहिफ़ जिन मोकिलियनि कंपनी उन्हनि जो बि नालो खणूं था पर उन खां पहिरियां असां वटि जेको आहे सो मौजूदु आहे CEO साहबु आहे धरती टीवी जो ऐं असांजो ॿियो चैनल बि अचे पियो उर्दू। उहो तव्हांखे जॾहिं अनाउंसमेंट थींदी तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, उन जी तयारियूं हलनि पियूं। पर जीअं त जेको आहे सो ॻाल्हियूं हलनि पियूं पिया फेसबुक वग़ैरह ते माण्हू ॻाल्हियूं कनि पिया धरती टीवी बंदि थी वियो त धरती टीवी जी तव्हां हीअ ऑफिस ॾिठी हूंदी नई तरीक़े सां ठहे पई ऐं जेको उर्दू चैनल आहे उनजी हेठि तव्हां ॾिठी हूंदी ऑफिस। त धरती टीवी ईअं जारी रहंदो सारी रहंदो ऐं तव्हां सभु ईअं कमु कंदा रहंदो। ऐं असांजो जेको आहे सो CEO साहबु आहे सैयद मज़ाहिर शहीद जाफ़री साहब, उनजे लाइ भरपूर ताड़ी वॼायो। तमामु ज़बरदस्त इंसान आहे। एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहे सभी फसी साहब, उनजे लाइ भरपूर ताड़ियूं। ऐं असांजो डायरेक्टर न्यूज़ आहे फारूक मुराई साहब, उनजे लाइ बि भरपूर ताड़ियूं। साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आहियो। बाक़ी सभई असांजा मुख़्तलिफ़ सभिनी जो नालो खणंदा रहंदासीं। त असां इहो तव्हांखे ॿुधाइण पिया चाहियूं सभिनी खे घुराए अथव धरती टीवी ईअं हलंदो रहंदो। उनजी हिकिड़ी पंहिंजी जॻह आहे, हिकिड़ो सिंधी चैनल आहे, इहो ईअं ई बरक़रार रहंदो। बाक़ी ईअं आहे त कमकार में घटि वधाई थिए थी पई, वॾा वॾा चैनल आहिनि उहे बि तव्हां ॾिसो था त कमु घटिजी वियो आहे। पर धरती टीवी पंहिंजूं जेके आहे इनशाअल्लाह कुझु ॾींहंनि में भरपूर तरीक़े सां अची रही आहे जंहिंमें खोड़ सारा प्रोग्राम ड्रामा ऐं उहे लिखजनि पिया, डायरेक्टर राब्तो कनि पिया, अचनि पिया डायरेक्टर ऐं पहुची चुका आहिनि। ऐं इनशाअल्लाह ताला तव्हां सभिनी खे मौक़ो मिलंदो। भरपूर ताड़ियूं ॾियनि धरती टीवी जे लाइ। ऐं ईद जे हिन मौक़े ते तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॾियणी हुई जेको फेसबुक ते हले थो सॼो फेक आहे, कूड़ आहे, जीअं थींदो रहंदो आहे। असांजो डायरेक्टर हुसैन शेख साहब आहे, सर ये हुसैन शेख साहब अल्लाह इनको ज़िंदगी दे। ये माशाल्लाह हमारे बहुत ही पुराने ज़हीर मिर्जा साहब, बहुत ही पुराने डायरेक्टर हमारे ड्रामा डायरेक्टर ख़ास करके। ये तो हुसैन शेख तो फ़िरौन की दरबार में भी थिएटर पेश कर चुके हैं माशाल्लाह, हमारे दोस्त हैं। तो आप कैसी खैरियत से? लाल जोड़े में माशाल्लाह आज तैयार होके आई हैं। पिंक। हाँ अच्छा। और हमारे जो है सबसे बड़ी बात ये है कि राजा मेमन साहब वैसे तो पुलिस अफसर भी हैं लेकिन इनका शौक जो है होस्टिंग, तो इनके लिए तालियां बजाएं माशाल्लाह। और ये बहुत अच्छा प्रोग्राम करते हैं, ॾाढो सुठो प्रोग्राम कंदो आहे पंहिंजो जेको हुनजो दमादम सिंध हलंदो आहे। ऐं कल्ह असां जॾहिं उते वियासीं तमामु आलिशान प्रोग्राम हुयो ऐं असां बि हुनखे दावत ॾिनीसीं बाबा अचिबो त अचिबो वरी। पोइ वरी असां बि नचियासीं, हाणे नचे मुंहिंजी मर्ज़ी आहे पर अची थो वियो। महिरबानी राजा साहब तव्हांजो। ऐं सभई दोस्त जेके आहिनि वक़्तनि हुननि सां ॻाल्हि ॿोल बि थींदी ऐं नाला बि खणंदासीं। पर हाणे जन कंपनियुनि तव्हांजे लाइ इनाम मोकिलिया आहिनि, ख़ासि करे असां जेके आर्टिस्ट बिरादरी उन्हनि जा नाला खणण असां ज़रूरी सम्झूं था। त सभ खां पहिरियां आहे असां वटि नेल्सन पेंट रंग ज़िंदगी जे लाइ हिकिड़ी भरपूर ताड़ी वॼायो। नेल्सन पेंट अॼु तव्हांजे लाइ मोटरसाइकिल मोकिली आहे जेकी बाक़ाइदे हुसैन शेख ते तके थी आहे नेल्सन पेंट जी। ऐं उन खां पोइ आहे ऑनेस्ट फूड, टेस्ट जो दिल को भाए। ऑनेस्ट फूड जे लाइ ताड़ियूं।
पोइ आहे वकार बिल्डर्स एंड डेवलपर। वकार बिल्डर जो चवणु आहे घर खपे, प्लाट खपे, बंगलो खपे त वकार बिल्डर्स जे नुमाइंदनि सां राब्तो कयो। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जे लाइ भरपूर ताड़ियूं। आप नहीं पढ़ेंगी? निस्वा कॉस्मेटिक, निस्वा है खूबसूरती का एहसास। निस्वा के लिए तालियां भाई। चले। और हमारा है गाबा नेशनल, होम एप्लायंसेस, हर घर की जरूरत। पलट राइस टेस्ट का पंच, वाह क्या बात है। हैमर मेक स्टैंड आउट, ओके। हैमर मेक यू स्टैंड आउट। स्टैंड भरपूर ताड़ियों जी। पांडा केमिकल, खुशबू और सफाई साथ साथ जी असां बिठायूं। भरपूर ताड़ी। पोली जूस, सिप ऑफ जिंदगी, पोली जूस जे लाइ ताड़ियूं। और रूह अफ़ज़ा मशरूब मशरिक, चल मेरे लाल, आपको नहीं इनका नारा है। मिल्कीज, कुदरती डेयरी व्हिपिंग क्रीम मेकिंग परफेक्ट केक, मिल्कीज जे लाइ भरपूर ताड़ियों जी। भाई आए आपके पास? खत्म हो गया? सब हो गया। मार्खोर बॉडी स्प्रे, बेहतरीन खुशबू, बेहतरीन ताजगी, मार्खोर जे लाइ भरपूर ताड़ियों। बेटा उठाओ बेटा। शेफ प्राइड, मसालों की दुनिया में नंबर 1 मसाला, शेफ प्राइड जे लाइ भरपूर ताड़ियों। धरती टीवी जे त तव्हां जे लाइ खोड़ सारा प्रोग्राम खणी अची रहियो आहे। हिन वक़्तु धरती टीवी जेको आहे सो तव्हांजे लाइ अॻिते लाइ जेको सोचियो आहे इंशाअल्लाह ताला सुठो ई सोचियो आहे। तव्हांजा खोड़ सारा प्रोग्राम ऐं डायरेक्टर अदाकार बिज़ी थियण वारा आहिनि त धरती टीवी तव्हांजे लाइ स्मार्ट टीवियूं मोकिलियूं आहिनि जी बि तव्हां ॾे वेंदियूं। भरपूर ताड़ियूं। मेहरबानी बेटा, ये दे दो मुझे छोटे बच्चे। आपकी पिक्चर मेरे हाथों में बहुत अच्छी लग रही है। ये बड़ी किस्मत के बाद अच्छे हाथों में जाती है, नहीं तो हमेशा हमारे बुरे हाथों में ही है। हुसैन जैक्सन। असां चाहियूं था त असां थोरी ॻाल्हि ॿोल कयूं ऐं सभ खां पहिरियां असां चाहींदासीं त सर आप कुछ धरती टीवी के लिए बोलें। क्या ये वाकई बंद हो गया, ख़त्म हो गया, क्या हो गया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। देखिए ये सोशल मीडिया पे कुछ बातें हो रही हैं, इसको देख रहे हैं हम भी, और ज़ाहिर है जो लिखता है वो लिखता रहे। बंद होने में हालात ख़राब किए जाते हैं, बोनस नहीं दिए जाते। बंद करने में ऑफिस बनाए नहीं जाते, ताले लगाए जाते हैं। तो हमारे माशाल्लाह से दोनों ऑफिस बेहतरीन तरीके से बन चुके हैं, न्यूज़ 14 HD का भी और धरती का भी। और इंशाल्लाह हमारी कोशिश ये है कि इन द एंड ऑफ अप्रैल हम दोनों को रीलॉन्च करेंगे। और हम इंशाल्लाह धरती में हमारे इर्द गिर्द सारे आर्टिस्ट बैठे हैं, और ये हमारे माशाल्लाह देखिए पुलिस एहलकार हैं, SIU के हैं, ये मैं जानता हूँ इनको। अब ये एंकर बन गए तो इंशाल्लाह हो सकता है इनको भी यूटिलाइज करें। राइटर्स बैठे हुए यहाँ पर, कोई डायरेक्टर्स बैठे हुए यहाँ पर, सबको यूटिलाइज करेंगे इंशाल्लाह ताला। तो तरक्की करेगा, धरती बंद नहीं हो रहा, तो इंशाल्लाह ताला दुआ करें मजीद तरक्की करें ताकि लोगों को रोजगार मिले और आगे की तरफ बढ़े। शुक्रिया आपको सर, ईद की मुबारक हो। आप सबको भी मेरी तरफ से दिली ईद मुबारक। थैंक यू सर। और इस घड़ी में आप तकरीबन तमाम तर मुसलमानों को याद रखें, हमारे फ़लस्तीन के लोग हैं, ईरान के लोग हैं, जिस वक्त हालत जंग में लबनान के लोग हैं, बिलखुसूस उनकी कामयाबी के लिए आप लोग दुआएं करें कि अल्लाह ताला उनको जो है इस वक्त के जो यजीद हैं उनसे निजात मिले और निफ्स नाबूद करें। आमीन आमीन। थैंक यू। ईद मुबारक तो कर लें आप। ईद मुबारक। ईद है सबको, ईद मुबारक, बहुत बहुत ईद मुबारक। थैंक यू। क्या है आज? अमूमन असां जेके प्रोग्राम शुरू कंदा आहियूं, आम जेके पब्लिक ईंदी आहे पर आर्टिस्ट आहिनि, असां उहा शुरू कंदा आहियूं प्रोग्राम नात खां। अगरि तव्हां जेको आहे सो चाहियो था को नातिया मुक़ाबिलो करणु चाहियो था, तव्हांखे जेकॾहिं सम्झो था त असां चाहियूं था त रूह अफ़ज़ा जे तरफ़ां नातिया मुक़ाबिलो हूंदो आहे त आर्टिस्ट ॾिसो कीअं नात पढ़नि था। केरु केरु ईंदो? सारे देख रहे हैं, कोई ॿियो तो ख़बर नात पढ़ ले। को अचण जहिड़ो आहे? आप पढ़ेंगे नात? ये प्यारी माशाल्लाह, देखे तो नजर ना लगे, नात पढ़ेगा जी। ये नात की जगह धमाल पढ़ देंगे। नात पढ़ेंगे, आ जाए आ जाए आ जाए, चल उठ आ जाए। ॿियो केरु ईंदो? नातिया मुक़ाबिलो आहे रूह अफ़ज़ा मशरूब मशरिक चल मेरे लाल जे तरफ़ां। अॼु असां वटि ॿ आर्टिस्ट आहिनि, मुरीन माहिर साहिबु ऐं जेको आहे सो सूंह लेगारी। ऐं हीअ ई जेको आहे सो तव्हां हमद पढ़ंदव, मुख़्तसिर हूंदी आहे। ॾिसो बिस्मिल्लाह। मां तव्हांजी नात ॿुधायां थी। जी जी बिस्मिल्लाह।
मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनीअ जो आहे अल्लाह खे प्यारो, जंहिंजो आशान निरालो आहे अल्लाह खे प्यारो, जंहिंजो आशान निरालो। अहिड़ो मुर्शल असांखे मिलियो, मिठो प्यारो सुहिणो नालो आका जो, मिठो प्यारो सुहिणो नालो जो। माशाल्लाह 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 माशाल्लाह। जी सर। कोई तो है जो निज़ामे हस्ती चला रहा है, वाह वही खुदा है, दिखाई भी जो न दे नजर भी जो आ रहा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है। नजर भी रखे समाते भी वो जान लेता है, नियतें भी जो खाने लाशऊर में जगमगा रहा है, वाह वाह। वही खुदा है, रोजा ले आंदो। वही वाह खुदा। वाह 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 वाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह मुनीर वाह। बाबा अॼो जेको मुक़ाबिलो आहे न, मुक़ाबले जी त का ॻाल्हि कोन्हे, असांजे लाइ ॿई आर्टिस्ट आहिनि, पर जेको मुनीर जेको आहे न ॾाढो ज़बरदस्त ज़बरदस्त, हिन जे लाइ ताड़ियूं भरपूर ऐं सूअ जे लाइ भरपूर ताड़ियूं। रूह अफ़ज़ा मशरूब मशहूर। धरती धरती माला माल पंहिंजी धरती, धरती धरती माला माल पंहिंजी धरती। जीअं त तव्हांजे लाइ असां जेके तोहफ़ा तहफ़ आहिनि उहे सभु तव्हांजे लाइ आहिनि ऐं इनशाला तव्हां ई खटे त ॾाढी ख़ुशी थींदी। पर असां चाहियूं त तव्हांखे पहिरियां एंटरटेनमेंट कजे, पर अहिड़ो इहो फ़नकार घुराइजे जीअं ईद जो मौक़ो आहे, ईअं लॻे ईद जी ईद आहे। ऐं अगरि को घोट आहे त उनजी ॼण शादी आहे त उहो फ़नकार केरु थो थी सघे, उनजा ॿ मज़ा हूंदा आहिनि उन फ़नकार जा। अगरि हीअं साम्हूं बीठो आहे त मर्द आहे, पुठी ॾिए थो त औरत आहे, सम्झी विया हूंदो केरु आहे। अची रहा तुफैल खान संजराणी। दिल जी गहरान सां ईद मुबारकूं सजण साईं। हाय 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 हाय। असां त राज़ी आहियूं, मां त ॼण माई साईं पातो भाकूं। कैसे हैं आप? अस्सलाम वालेकुम, क्या कैसे हैं हाल आप? ठीक हैं, खैरियत से हैं? तव्हांखे बि लख लख ईद जूं मुबारकूं हुजनि। ऐं जेका ही असांजा चहकंदड़ महकंदड़ सुहिणा सुहिणियूं पक्का पोड़ा मुहबती सभु वेठा आहिनि, सभिनी खे ईद मुबारक हुजनि। बिहाइंड दी कैमरा ऑन दी कैमरा सभिनी खे ईद जूं लख लख मुबारक हुजनि। असां तव्हांखे ॾिसण था चाहियूं त तव्हां कीअं ॻाईंदा, पहिरियों दफ़ो ॾिसंदासीं साम्हूं। दिल जो दिल बर हिकिड़ो ॿिली घणा कान कजल, दिल ॿुधजे कंहिं हिक खे
तोड़े सवे प्यास कर उगे दिल विला चेजन जेके दर दर लाइन दोस्तियों माण्हू सभन सुहिणा पखियूं सभन हंज कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बूए बहार जी। अगर महबूब कंहिं ॿिए शहर में रहंदो हुजे ऐं उन शहर में पंहिंजो कमकार न हुजे ऐं माण्हू ॾिसनि त ही हिन शहर जो बि न आहे कम बि न अथसि त पक आशिक़ आहे। ठीकु आहे ऐं उन जी जेका डेफिनेशन आहे कुझु हिन तरीक़े सां आहे हिकिड़ो तुंहिंजो ई सिरवा जेको पंध पियो थो कराए न त तुंहिंजे शहर सुहिणा रखियो भला ॿियो छा है चरसी चरस भरे आंखों में ढोले को आंखों में दे सोने को दुखियां ते तरस करे। हिकिड़ो तुंहिंजो ई सिरवा जेको पंध पियो थो कराए न त तुंहिंजे शहर सुहिणा रखियो भला ॿियो छा है। हिकिड़ो तुंहिंजो ई सिरवा जेको पंध पियो थो कराए न त तुंहिंजे शहर सुहिणा रखियो भला ॿियो छा है। हिकिड़ो तुंहिंजो ई ताड़ी वॼंदी रहे ईद आहे। तुंहिंजे शहर जा माण्हू मिलण में राज़ी न तुंहिंजे शहर जा माण्हू मिलण में राज़ी न सदाई अथन रुवारियो खिलण में राज़ी न तुंहिंजे शहर मां तुझे गोठ मां तुझे बहण मां तुझे ज़िले मां धिका ॾेई छॾियूं मोटाए न त तुंहिंजे शहर सुहिणा रखियो भला ॿियो छा है। हिकिड़ो 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 तुंहिंजो ई सिरवा दिल हिकिड़ी हूंदी आहे हूंदी लेफ्ट आहे कम राइट कंदी आहे। दिल हिकिड़ी हूंदी आहे हूंदी लेफ्ट आहे कम राइट कंदी आहे पर मुंहिंजे महबूब जूं 32 दिलियूं घणियूं घणियूं 32 अलीगुल। हाणे 32 दिलियूं किथां ॻोल्हजनि जे जॾहिं मुंहिंजो महबूब मुस्कुराए थो त 32 ॾंद हिकु हिकु ॾंद हिकु दिलि जे बराबरि आहे। तो सौ 32 दिल आगन ओ मुझा प्यारा
जदे तुंहिंजा पूर पवंदा, पूर पवण भी जरूरी है। जदे तुंहिंजा पूर पवंदा विहंदो निंड फिटाए, न त तुंहिंजा शगर सुहिणा अखियो वाला छा रो तुंहिंजो ई सिरवा जेको पंध पियो थो कराए, न त तुंहिंजे शगर सुहिणा रखियो भला ॿियो चाहे, हिकिड़ो तुंहिंजो ई सिरवा। भुला सकूं प्यार दियां नशियां चला के, ते हुण साडा जानू नहीं बनदा। चंगे भले हासे साडी जिंदगी में जाके, होए होए हुण साडा जानू नहीं बनदा। ओए जानू नहीं बनदा, बनदा। ईद आ गई मेरा यार नहीं आया, ईद आ गई मेरा यार नहीं आया, मेरा यार नहीं आया, दिलदार नहीं आया हो। ईद आ गई मेरा यार नहीं आया, ईद आ गई ओ मेरा यार नहीं आया। थैंक यू। धरती धरती बाला माल पंहिंजी धरती, धरती धरती बाला माल पंहिंजी धरती। हुस्न को रोग मार देते हैं, इश्क को ज़ौक़ मार देते हैं। आदमी खुद ब खुद नहीं मरता। अली गोली हुस्न को रोग मार देते हैं, इश्क को ज़ौक़ मार देते हैं। आदमी खुद ब खुद नहीं मरता। सोने सोने लोग मार देते। हमने तुमको चाहा, तुमने चाहा किसी और को। खुदा करे तू खुदा करे तू जिसे चाहे, वो चाहे किसी और को। हम न बाज आएंगे मोहब्बत से। एक जान जाएगी और क्या होगा। ताड़ियों
हाय हाय गल है कुछ गल है न मंजिल है न मंजिल का निशान है कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने ताड़ी 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 कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने हाय 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 सहारा दे के छोड़ा है किसी ने सहारा 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 ताड़ी 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 दखनी सहारा दे के छोड़ा है किसी ने ये इश्क नहीं आसान बस इतना समझ लीजिए ये इश्क नहीं आप लोग ताली नहीं बजा रहे ईद है ये इश्क नहीं आसान बस इतना समझ लीजिए एक आग का दरिया है और कूद के जाना है न मंजिल है न मंजिल का निशान है कहाँ पे लाके छोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने मैं उन शीशा करों से पूछता हूँ मैं उन शीशा करों से पूछता हूँ हाय हाय आए हाय कि टूटा दिल भी जोड़ा है किसी ने कि टूटा दिल भी जोड़ा है किसी हो दिले उम्मीद तोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने सहारा दे के छोड़ा है किसी ने दिले उम्मीद तोड़ा है किसी ने तेरी लैला रंग दी काली माने आख्या मजने को तेरी लैला रंग दी काली मजने फिर जवाब दिता ओए तुसा दी अख नहीं देखण वाली चिट्टे वर्क कुरान दे जिथा स्याही रंग दी काली गुलाम फरीदा ओ जिथा दिल अड़ जावे उता की गोरी देगी यहाँ पे सर को फोड़ा है किसी ने
यहाँ पे सर को फोड़ा है किसी ने, दिले उम्मीद तोड़ा है किसी ने, दिले उम्मीद तोड़ा है किसी ने। सहारा 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 दे के छोड़ा है किसी ने, दिले उम्मीद तोड़ा है। थैंक यू। धरती धरती माला माल पंहिंजी धरती, धरती धरती माला माल पंहिंजी धरती। हिकिड़ी फरमाइश आहे सीओ साहब जी, सोना लगदा है अली वाला, तो जो तेरी पहचान है कालिया वो सुना दे। मूंखे गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां 2 खून माफ़ आहिनि। घणा? हा, माण्हू बि 2 आहिनि, हिकिड़ो हे आहे, हिकिड़ो हिन जो जोड़ी वाल आहे। जिते भी गॾु मिलनि त तोखे इजाज़त है। अली से प्यार करते हैं, तेरा एहसान है मौला, हमारे पास बख्शिश का यही साजो सामान है मौला। मौला दरे शाह नजफ छोड़ दे, जन्नत के बदले में ये सौदा हम नहीं करते, हमें नुकसान है मौला। सोना लग दे गाला ता जवाब सोना लग दे अली वाला, प्यारा लग दे अली वाला। किसे भी मैदान विचों तू जा सुन ले, जा सुन ले, जा सुन ले, नहीं भजदा अली वाला, सोहना लगदा है अली वाला। लगता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला, सोहना लगता है अली वाला, प्यारा लगता है अली वाला। किसी भी मैदान विचों सुन ले, सुन ले, सुन ले, अली 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 मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। ताड़ी हथ खड़ी, हथ खड़ी। मार के बोतला सोगी जिस दम, हांडिया दे विच पाया मिलके अली मौला मौला। मार के बोतला सोगी जिस दम, हांडिया दे विच पाया, तेवर बदले ताल सखी दे, जोश शहबाज नु आया, बदला किते तू हुण आजा आजा आजा। इकू सजदे, इकू सजदे अली अली अली, इकू सजदे अली वाला, सोना लगदा अली वाला, अली मौला मौला
मौला मौला सहीयत बिच तारीख में छा गई अली मौला मौला अली मौला मौला इजुरत की थी सहीयत बिच तारीख में छा गई बगियों दे विच एक बंदे दी इंज दी शामत आ गई नारा मार के दसिया दसिया ये शीअ वांगुरु तखंदा शीअ वांगुरु इंज गजदे अली वाला इंज गजदे अली वाला अली मौला मौला अली मौला मौला लाल आली दा प्यारा मेरा नाना कमली वाला मैं हाँ लाल आली दा प्यारा मेरा नाना कमली वाला हुस्न अब्बास पीर ने मेरे माया करमा वाला चढ़ के माड़िया दे हुसैन बोले नाना हाय जियो मौला हुसैन चे तो कुलंत नबी जे वही करे इंज सजदे अली वाला इंज सजदे अली वाला सोना लगदे अली वाला खरा लगदे अली वाला दिल करे अली मौला मौला अली मौला मौला अली 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 मौला मौला अली मौला अली 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 मौला तुफैल ख़ान तव्हांजी वॾी महिरबानी मौला सलामत रखे तुफैल ख़ान खे हिन जे लाइ जेको आहे सो असां दुआयूं था घुरूं ऐं वॾे अरसे खां हिन महिनत कई ऐं जॾहिं इहो अली वारो कलाम जेको आहे हिन जो जॾहिं लॻो पूरी काइनात में छाइजी वियो आहे तुफैल ख़ान सम्झाणे अमेरिका लंडन हुजे कैनेडा हुजे ऑस्ट्रेलिया हुजे इहो कलाम हलंदो रहे थो हिन जो मुंहिंजी सुञाण ऐं मुंहिंजो नालो जेको आहे सेकंड जेको लक़ब सरबो आहे त अगरि कोई माण्हू मूंसां मिलंदो आहे मूंखे चवंदो आहे साईं हम नहीं जानते कि आपका नाम क्या है पर आप सोना लगदे अली वाला है वाह आहे ईद जे हवाले सां असांखे चंद लफ़्ज़ जेको आहे सो तव्हांखे ईद जूं मुबारकूं हुजनि अॼु तव्हां असांजी ईद हिन प्रोग्राम में आया आहियो ऐं पोइ तव्हांजे लाइ कुझु तोहफ़ा आहिनि कुझु तहाइफ़ आहिनि पहिरियां ही तहाइफ़ वठो त पोइ हीअ सीओ जे तरफ़ां तव्हांखे स्पेशली तव्हांखे ईद जी ईदी आहे लव यू सर थैंक यू सो मच कुझु ॻाल्हायो त पोइ वरी असां ऐं ईद जेको त्योहारु आहे उहो ख़ुशियुनि जो त्योहारु आहे लेकिन हिन वक़्तु पूरी दुनिया में ईद ॾाढी सादगी सां मल्हाई वञे पई ऐं असां ते बि फ़र्ज़ु आहे त असीं ईद खे सेलिब्रेट कयूं हक़ आहे छो जो असीं आज़ादु मुल्क में आहियूं पर पड़ोसियुनि जो ख़्यालु करे पड़ोसी सिर्फ़ु असांजा घर जा न बल्कि मुल्की पड़ोसी बि आहिनि ऐं तव्हां पंहिंजनि जो तमामु घणो ख़्यालु कयो रिश्तनि जो क़ुर पाक में हुकुम आहे त उन्हनि खे विञायो न हीउ मुंहिंजो अनमोल तोहफ़ो आहे नाराज़ आहिनि ठीकु आहे रुठल आहिनि ठीकु आहे रिश्तो ख़तमु नाहे थींदो न DNA में ख़तमु थींदो
थींदो आहे ऐं न ब्लड मां ख़तमु थींदो आहे उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु कयो ऐं जेके दरवाज़ा तव्हांजे लाइ ईद जे ॾींहुं खुलियल हुजनि ऐं तव्हांखे बि यादि हुजे त मुंहिंजे लाइ इहो दरवाज़ो खुलियल हूंदो त चवंदा आहिनि त उन दरवाज़े जी तरफ़ वञिजे ऐं दरवाज़ो खड़काइजे न छो जो जे बंदि दरवाज़ा उहे हूंदा आहिनि जेके महिमाननि जे लाइ हूंदा आहिनि त पुठियां करे ईंदा आहिनि उहे भेणियूं अदियूं भाउ इंतज़ारु कंदा आहिनि त अॼु दरवाज़ो बंदि न आहे करिणो भले मुंहिंजो भाउ नाराज़ आहे पर ईंदो ज़रूरु ऐं तव्हां वञिजो ज़रूरु थैंक यू असांजे जेको आहे सो ॾियो असांखे शेप पैंट नेल्सन पैंट और ये देवता खांदो हे तव्हांखे ये शेप पैंट आहे मिल्कीस का दे दे दिया हैमे वाला हैमे हम लगाएंगे हैमे ये रहा, इधर है देखा कैसे मैंने इधर है बेटा चलो बेटा इधर है बेटा चलो ठीक थैंक यू ईद स्पेशल ओह माय गॉड भरपूर तारीफ तो फिर खान जला जी 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 दोस्तों असांजो प्रोग्राम जारी आहे ईद स्पेशल प्रोग्राम आहे ख़ासि करे आर्टिस्ट आया तव्हांजी वॾी महिरबानी आहे तो फिल्म खे बि इंजॉय कयोसीं वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक अचूं था ब्रेक खां पोइ धरती मालामाल धरती मालामाल धरती धरती मालामाल पंहिंजी धरती 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 मालामाल पंहिंजी धरती ईद दिल जी मुबारक गहरान ईद सां मुबारक असांजो प्रोग्राम जारी है वक्फे ऐसा के ही है। बाद आ गए हैं ठीक है हाँ। आप कैसी हैं खैरियत से मेरी कितनी दफा आप पूछेंगे खैरियत मैं इसलिए कह रहा हूँ कि आप पता नहीं समझ में नहीं आ रहा था ना आपको सिंधी नहीं सिंधी सब आती सीखो। है। दिल से दिल को रहा होती हाँ है ऐसे ख़ुशी जो असां जेके जेके महिमान आया नजफ़ अली आयो आहे हम ऐं स्पेशल गेस्ट बुलाएंगे अभी ज़ाकिर आयो आहे ऐं असां वटि जेको आहे सो सब आए। साबिर कुरैशी साहब आयो आहे माशाल्लाह। पंहिंजी बेगम साहिबा बड़ी वाह, क्या तमाम बात है। ज़बरदस्त सिंगर है इतनी प्यारी लग रही है हाँ बहुत ही प्यारी इसको भी बुलाएंगे देखना अभी हम- कैसे गाती सर गुम थी है शैतान अभी हम अपने स्पेशल गेस्ट को बुलाएंगे मुझे दे दें भाई बुलाएं जी जी गेस्ट को बुलाएंगे मोहसिन मेहंदी प्लीज वेलकम मोहसिन मेहंदी ओह वाह क्या बात है हाँ बना सर रहे हैं। बिल्कुल, कैसे हो? आपको ईद मुबारक सर खुश रहें आपको भी बहुत बहुत ईद मुबारक और जो बेहतरीन। आपके नाजरीन हैं उनको भी बाबा, बहुत ये बहुत जो ईद इतनी मुबारक प्यारी ईद मना रहे हैं आप सर वाह। ईद का इधर मौका सर तो बीच में, प्यारा आप बनना बीच में। बहुत बहुत आप बहुत लोग प्यारे लोग हैं इस वजह से खूबसूरत। आपको लग रहा है कि मैं प्यारा लग रहा ही हूँ मौसम भाई आहे ही असां वटि स्पोर्ट्स जो प्रोग्राम थींदो आहे धरती टीवी ते ऐं उहो प्रोग्राम कंदो आहे स्पोर्ट्स जो जेके हाणे क्रिकेट थी उहो सॼो हिननि ॾेखारियो पए ऐं पाकिस्तान खे हाराइण में क्रिकेट में हथु हिन जो आहे तक़रीबन नहीं सर मेरा कोई तालियूं याद नहीं है भरपूर ॾाढो ज़बरदस्त होस्ट आहे शुक्रिया, बहुत कैसे आप खैरियत से मैं बिल्कुल ठीक ठाक आप बताएं खैरियत से मौला हैं सलामत रखिए आप आपको बहुत अच्छे लग रहे हैं जबरदस्त। आप कैसी गुजरी ये आपकी आपका स्पोर्ट्स नहीं है आप नॉर्मल हो जाओ ओके 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 भाई हमें तो गोरी भाई ने बनाया है ऐसे जबरदस्त करके आपको भी बनाया है सबको ऐसे बनाया लगता है बॉडी ये बॉडी जो देखे मुर्गियां ना अभी मेरा अंडे हेयर दे के स्टाइल निकल कितना गई प्यारा लग रहा है आपसे ज्यादा तो मेरा अच्छा बना है मैं कह तो रहा हूँ कि आप लोग का अच्छा लग रहा है मेरा तो कुछ भी नहीं लग रहा अच्छा आप तो पूरे अच्छे लग रहे हैं ना आप भी लग रहे हैं सर सर ये ऐसे- आपकी नजरों का कमाल है और ऐसे तो- लगता है मोटरसाइकिल में उल्टा बैठ के आए हैं आप भी मैं भी ये ऐसे अच्छा बाल था, बनाए ये उसने। अच्छा था ये अच्छा था खुश रहे आप कैसे खैरियत से ईद बिल्कुल, अच्छी जा रही है बहुत अच्छी जा रही है मौला आपको इज्जत दे बहुत शुक्रिया। और हमारे लिए आप ऐसे काम करते रहें बहुत अच्छा स्पोर्ट दिखाएं बिल्कुल। कुछ ऐसी दुआएं मांगे क्योंकि आप तो डायरेक्ट आपकी आंखें होती है क्रिकेट सर में दुआएं मांगने के लिए मेरा ख्याल है बहुत लोग नहीं है कि ये दुआएं मांगेंगे बहुत सारे पाकिस्तान अभी में। ये आदि हो इज्तिमाई चुके दुआ हैं। करते हैं नहीं सारे देखने के आदि हैं अभी अच्छा अच्छा उनको अच्छा। पता है हम हार जाएंगे नहीं यार ऐसे ना उम्मीद नहीं हम सिर्फ जंग जीतते हैं क्या बात है बिल्कुल वो तो हमने दिखाया कि क्या बात है पाकिस्तान आर्मी के लिए तालियां हो ये बहुत बहुत हमारे पाक आर्मी के लिए तालियां इसलिए कि हम आज़ाद से खेल रहे हैं और हम अपने पड़ोसियों मुल्कों के लिए ईरान के लिए खास करके दुआ मांगे अल्लाह उन बेशक। पे रहम करे और उनको अल्लाह और मज़ीद ताकत दे आमीन इंशाल्लाह ठीक है और सर आपको ईद की बहुत बहुत मुबारक बधाइयाँ बधाई आपको भी बहुत आपकी बड़ी मेहरबानी आप आए हैं हमारे बैठ रहा हूँ, तरफ। बैठ रहा हूँ। बैठे बैठेंगे मैं तोहफा अभी नहीं दूँ ना बाद में आखिर में जो बच्चा आपका
जी एक मिनट सर प्लीज़ एक मिनट सर एक मिनट ताड़ी वॼायो थोरो सर। असांजो न्यूज़ डायरेक्टर आहे साईं फारूक मुराई साहबु ऐं उनखे असां ॻाल्हाइण जो मौक़ो बि ॾियूं। सर कीअं ईद मल्हायो पिया कीअं? सर तमामु सुठी जेको आहे सो बहितरीनु आहे ऐं हिन ईद जे मौक़े ते जेको आहे सो मुंहिंजे तरफ़ां ऐं मुंहिंजे जेके धरती टीवीअ जा मुलाज़िम आहिनि उनजे तरफ़ां जेके शरीफ़ दोस्त आहिनि उन्हनि खे ईद जूं मुबारकूं हुजनि। ऐं हींअर असां सां गॾु हिते कंट्रोलर न्यूज़ ख़बर मुस्तफ़ा मौजूदु आहे, महरूफ़ तजिया निगार इरफ़ान महबूब मौजूदु आहे, टेक्निकल हेड सैद निसार अहमद बि मौजूदु आहे। हिननि सभिनी तरफ़ां सभिनी शरीफ़ दोस्तनि खे ईद जी मुबारक हुजे। ऐं इन मौक़े ते मां इहो चवंदुसि त चेयरमैन धरती टीवी हाजी अली हसन ज़रदारी साहब जी महिरबानी आहे। उन जेको आहे सो धरती टीवी सिर्फ़ु धरती टीवी न असां जूं 3 अख़बारूं बि आहिनि, सोभ सिंधी अख़बार ऐं उर्दू अख़बार, हुरियत ऐं जागो अवाम। उन्हनि सभिनी मुलाज़िमनि खे रमज़ान अलाउंस ऐं पघार वक़्त ते ऐं उन खां पोइ ईद अलाउंस ऐं जेके ज़रूरतमंद आहे उन्हनि खे राशन बि जेको आहे असांजे तरफ़ां ॾिनो वियो। ऐं इन तमामु जेको आहे जो क्रेडिट आहे जेको आहे सो सैयद मज़ार हुसैन जाफ़री असांजे CEO साहब ऐं जेको एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर सभी फ़सियत ते वञे थो। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि चवां जेके दोस्त इहो चवनि था न जेको आहे सो सही 100 जेको आहे साह पीउ ऐं दोस्त बेरोज़गार थी वेंदा, धरती टीवी बंदि थो थिए। मां उन्हनि खे जेको आहे इहो चवणु थो चाहियां त असां अञा अॻिते क़दम पिया रखूं। असां तव्हांखे इहो ॿुधायूं थी सघे थो असांजो जेको अॻिते क़दम आहे धरती टीवीअ जो एंटरटेनमेंट चैनल बि अची सघे थो, असां जेको उन में बि लॻाए पिया आहियूं। ऐं 14 जो जेको अची इहो असल में हौसलो वधाइनि था असांजो त जीअं को चैनल बंदि न थिए, हौसलो वधाइनि था दोस्त फेसबुक वारा। हिन ऐं सर आमिर सलीम साहब को दरख्वास्त करेंगे कि वो 2 मिनट के लिए आ जाएं। मार्केटिंग मैनेजर हैं। कैसे आप खैरियत से? आपकी कंपनी ज़बरदस्त है, ये आप जो गिफ्टें लाए हैं है मैनेज। अस्सलाम वालेकुम जी। सबसे पहले तो तमाम देखने और सुनने वालों को हैमे कॉस्मेटिक पाकिस्तान की तरफ से बहुत बहुत ईद मुबारक। आपको भी ईद मुबारक दिल की गहराइयों से, और ऐसे तोहफे देते रहें और हम बांटते रहें। बिल्कुल जी, मैं इंशाल्लाह आपको देते रहूँगा और आप अपने इस प्लेटफॉर्म से इसको डिस्ट्रीब्यूट करते रहिएगा। एक छोटा सा मैसेज देना चाहूँगा। हैमे कॉस्मेटिक पाकिस्तान का वो ब्रांड है जिसकी बेकिंग क्वालिटी और आला पैकिंग की वजह से ये पूरे पाकिस्तान में सेल हो रहा है। ऑर्गेनिक प्रोडक्ट हैं, ज़ीरो केमिकल है, स्किन हैं, आप यूज़ कीजिएगा। आज कंपनी ने यहाँ पे गिफ्ट हैम्पर पहुँचाएँ जो आपके साथ जाएंगे और अपनी राय दीजिएगा। थैंक यू सो मच जी। बड़ी मेहरबानी। हाँ अच्छा, गिफ्टें भी बांटनी है अपने। आप गिफ्ट्स किस को दे रहे हैं? कौन से? बाद में आपको एंड में। तो भाई असां वटि जेको आहे सो जीअं त सभई बुतवर आहिनि मुंहिंजे लाइ, त सभु सिर जा साई आहिनि, वॾा आहिनि मुंहिंजा। पर जीअं त राजा भाई जेको आहे सो मसरूफ़ आहे, इन जे लाइ मां राजा भाई खे दरख़्वास्त कंदुसि 2 मिंट हिते अचो, असां ईद मुबारक कयूं, थोरो नाश्तियूं मिठियूं कयूं पाण में। तव्हां भाई वक़्तु मां छो जो हाणे तव्हां आज़ादु थी चुका आहियो, आज़ादु परिंदा थी चुका आहियो। प्रोग्राम करे कल्ह एंड प्रोग्राम जी करे छॾी, ईद जा शो थी आहे, हाणे आज़ादु आहियो। बिल्कुलु महिरबानी अवां सभिनी जी, जेके जेके हिते दोस्त वेठा आहिनि सभिनी जी महिरबानी। ऐं ॾेह तोड़े परॾे में जेके ॾिसनि पिया धरती टीवी जा जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि सभिनी खे ईद मुबारक। आपको भी बहुत बहुत ईद मुबारक। खैर मुबारक। और आपको मैं देख रहा हूँ कि आप बहुत परेशान हो रही हैं जब से ये बात करें, लेकिन आप जब 1 साल अली गुल के साथ सिंधी में शो करेंगी तो इंशाल्लाह अगले साल आप भी सिंधी में शो कर लेंगे। तो ज़बरदस्त तव्हां न्यूज़ ॾिनी, जेके भी तव्हांजा मालकान हुया त धरती टीवी जी जेका बंदि थियण वारी ख़बर हुई या ग़लति ख़बर हुई ऐं रूमर्स हुया। ऐं अॼुकल्ह ही जेको फेसबुक ॾिसनि था माण्हू, मां चवंदो आहियां हमेशह त इहो फेक बुक आहे। ऐं तव्हांजा हेटर्स तमामु घणा आहिनि। जॾहिं तव्हां कामयाबी जी तरफ़ वेंदा आहियो त तव्हां ॾिसंदा आहियो त तव्हां ते खोड़ सारा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। सो हमेशह जेको मिठो वणु हूंदो आहे उन ते ई पथर जो वसकारो थींदो आहे, कड़े वण ते कोन थींदो आहे। कोशिशि कयो तव्हां अॻिते हलंदा रहो ऐं ज़िंदगीअ जी गाॾीअ खे अॻिते वधाईंदा हलो। असांजूं दुआऊं आहिनि धरती टीवी सां त धरती टीवी कामयाबी जी तरफ़ वञे, छो त हीअ सिंधी चैनल सभु असांजा आहिनि। हीअ सिंधी चैनल्स आहिनि त असां आहियूं, न त असां कुझु बि न आहियूं। असां चाहियूं था त को बि चैनल बंदि न थिए, जेके बि सिंधी चैनल आहिनि उहे हलनि ऐं पंहिंजो कमकार जारी रखनि। ॿियो ॿुधायो छा हाल आहे तव्हांजो? छो सफ़ा ईअं बोर पिया कयो यार? असल में मसलो इहो आहे जो असां छा थियो आहे? सीनियर वेठा थियो छा आहे? गाड़ी वॼायो त ख़बर पए त अली गुल वटि आया आहियूं असां। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तोखे ॿ इंजड़ी पए
असा हिकिड़ी इंजन वारा माण्हू भाई नसीब वाले की 2 शादियां होती हैं, वो तुम्हें नहीं पता, ठीक है? तो नसीब अच्छे करो, हमारे साथ वक्त गुजारो तो दूसरी हो जाएगी, कोई बात नहीं। अच्छा जी, नहीं भाई, नहीं आप ये हिम्मत वाले लोग करते हैं। नहीं आप इतना गुस्सा क्यों हो रही हैं इनके ऊपर? नहीं, पहली हो चुकी है ना इसलिए। अच्छा, आप घूम चढ़करा गेम करवाएंगे ना? धरती टीवी की एलईडी देंगे। राजा भाई हिकिड़ी असांजी गेम आहे घुम चरखड़ा, ऐं उनमें असां ॾींदासीं एलईडी, ऐं असां दोस्त जेके आहिनि न असां मर्द उन में ईंदा, ऐं तव्हां चॉइस कयो त कहिड़ा कहिड़ा खेलेंगे? भले जूना भी हली वेंदा। मैंने पूरा साल खिला दिया। आप खिलाएंगे? आज खेल के देख लेते हैं ना जी। अच्छा भाई मुझे ख्याल सा वो डंडा चक्कर वाली गेम है। डंडा चक्कर घुम चरखड़ा नालो आहे। जबरदस्त जबरदस्त वो डंडा चक्कर भाई, इनमें एलईडी है, एलईडी कंहिंजे तरफ़ां आहे? धरती टीवी जे तरफ़ां एलईडी आहे भाई, माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं मां पंहिंजे चैनल वारनि खे बि चवंदुमि त भाई असां सिंध टीवी जे तरफ़ां बि एलईडियूं ऐं वॉशिंग मशीन ॾियूं। मां चई छॾियो, तो धरती टीवी आगाज़ करे छॾियो आहे। ओके जी, हा भाई केरु ईंदो एलईडी खटण? हथ मथे करे ॿुधायो, शर्मायो न, शर्मायो न। हलिया दोस्त, हलिया हले ॿियो केरु करेगा? अब एलईडी एलईडी इस साइड साहब, इस साइड साहब आ जाओ भाई, आ जाओ भाई, आ जाओ। एक मिनट भाई, शेर दिल, शेर दिल, शेर दिल, आ जाओ भाई। चक्कर जबरदस्त ज़हीर, बस अली बस पूरा थी, बस खोड़ थी है। अच्छा भैया हाणे ॻाल्हि आहे सही तव्हां वियो, सबसे पहले इसके लिए बच्चे चाहिए। सही, एक मिनट बेटा, एक मिनट, तव्हां वियो तालो दिल जो ऑपरेशन थियो, थोड़ो मज़ो तो वठण दे, थोड़ो दे। साईं ईंदो? किरंदो साईं किरंदे? किरंदो न किरंदो, तोखे ख़बर ई न आहे न किरंदो। ईअं न केरा ईंदासीं, गेम खेॾणी आहे, गेम खेलनी पवंदी। हिम्मत आ जाओ बेटा, आ जाओ, गेम समझाते हैं आपको। हेॾा जो भाई दे चेड़े चेड़े, अरे ही जेको डंडो था ॾिसो पिया, ओ ही वारो जेको डंडो था ॾिसो पिया, ही वारो इधर चेड़े बेटा ले आओ, हिन डंडे के रखना। एक सेकंड, नहीं गिरेगा, ऐसे नहीं होता। आज हम आ गए, हम किसी को गिरने नहीं देंगे। अच्छा गाल ये है, गेम कुछ इन तरीके जी है, तव्हां सभु सम्झो। ज़हीर तूं ख़ासि करे सम्झे त हिन डंडे जे मथां मथो रखणो आहे ऐं गोल फिरणो आहे। गोल हिन करे न अली 5 चक्कर, 5 चक्कर ॿुध, न 5 हल 4 चक्कर, 4 चक्कर ॿुध त अॻियां बि। हिकिड़ो मिंट भाई, ॻाल्हि ॿुधो, चक्कर में गिर जाते हैं हमारे। यार हरू भरू मां नजफ खे घुराईंदुमि, उहो करे एलईडी खटे वेंदो, इन खां सुठो। अच्छा 4 चक्कर करायूं था हली, 4 चक्कर, 4 अच्छा 4 चक्कर हणी, 4 चक्कर हणी अली अली 4 चक्कर हणी, पोइ बाल खणो आहे, वो बाल हुन पासे पहुंचाइणो, वो थोड़ो परते रख, थोड़ो हिते रख। टाइम है इसका, कितने चक्कर बताए आपने? हाँ हिते हेलो, चक्कर कितने डिसाइड किया? 1 मिनट का टाइम होगा। 1 मिनट में जितने बाल आए, 1 मिनट में जितने बाल। 4 चक्कर, 3 में, अगर 1 में ना गिरा ना ये बंदा। ओ लड़की बात सुनो, इसको नहीं गिरेंगे, ये सिंध के आर्टिस्ट हैं, ये उर्दू वाले आर्टिस्ट नहीं है जो जल्दी में गिर जाएंगे। पानी पिलाओ, जूस पिलाओ, कुछ नहीं होता, ये सिंध के आर्टिस्ट है भाई जी। सर अब आप समझियो? हाँ बस समझियो, ये घूमी करे 4 गणिता से बाल खणी होते पुजाणो। मुझे लगता है कल आप लड़कियों से स्टार्ट करवा देंगे ये गेम। कर ले। अरे वो दिसो बाबा, सही दिसो, टाइमर आहे जी, टाइमर चल रहा है, टाइमर आहे। हिकिड़ो मिंट 4 चक्कर, 1 असां काउंटिंग कंदासीं भाई, सभु जेके बि वेठा आहियो काउंटिंग कंदो। 1 2 3 एंड स्टार्ट जी। जबरदस्त, 2 3 4 बालखंड बच ये चीज जल्दी आ वरी एक जल्दी 4 बालखंड जल्दी उन्हें पास है। शाबाश जल्दी आ आप बोले ना 5 चक्कर, जल्दी आ। 1 हाँ भाई 3
एक मिनट थियो हाँ, बस बस हाँ, क्या बस, बस, बस। 5 चक्कर बोले थे आपने, 5 चक्कर। आ जा भाई 5 चक्कर कह दिया। हली चला अदा इते बीरो बबाल ऐं दिन 4 अच्छे होते चकर ना। ठीक आहे। बबाल 4 चकर थी विया आहिनि। हाँ 3 बाल साईं रखे एलईडी साईं जी। साईं जी हाँ हलिया साईं। नहीं, अच्छे कर लेंगे। अच्छा चले 1 ना, मिनट 4। 3 कर लेंगे। अरे ये शर्मा रहे तुम्हारे सामने। जी शुरू करें शुरू नहीं, करें कोई हेठ नहीं हेठ शर्मा मेरे रहे। सामने। मत रखो मेरे सामने कोई नहीं शर्माता। नहीं नहीं बात मत सुने। मत रखना 1 पड़ेगा मिनट है, 4। आप 3 कर लें। नहीं आप 3 कर लें। जो लड़की बोलेगी वो। आप बस स्टार्ट करें। चलो आपने हमेशा लड़कियों की सुनी है, आज मर्द की सुन ले भाई। अरे 4 डाल दे तो। हाँ लड़के की। हाँ ओके मर्द ओके भाई की 4 बात सुनी चकर शुरू करें भाई। टाइमर खोल वडो कर मर्द टाइमर। की सुनी जाती है। हम कुछ नहीं रखते। चलो भाई हमारी 1 मर्जी है। 2 3 चलो, एंड चार। स्टार्ट। हेठ 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 एक साईं साले में इंसान है, साले चलो में। इधर आओ छोड़ो भाई गिफ्ट टेम्पर दो साले उसको में जाए इंसान है। गिफ्ट टेम्पर ले आओ गिफ्ट टेम्पर ले आओ कोई भाई। गिफ्ट टेम्पर ले आओ रूह अफ़ज़ा। रूह अफ़ज़ा खड़ी है रूह अफ़ज़ा फिलहाल फिलहाल शरबत पी शरबत पी खोड़न खोड़न में। में बार जेको हाराए पियो उनखे नींबू अले साबिर साबिर भाई हल अब मां हाराए वियुसि बा टेम्पर गिफ्ट टेम्पर जो भाई गिफ्ट टेम्पर जबरदस्त जबरदस्त छोकरा किरदार है। आप एक काम करें, मैं बताऊं कैसे घूमे। मैं बताती नहीं, हूँ कैसे घूमो। घूमना है। मैं बताती हूँ, ऐसे बताती हूँ। इनके लिए अरे, easy- easy उस्ताद, करें ना, आप easy करें। रखो ना डंडा बड़ा नहीं है ना, धंधा इसलिए बड़ा इसलिए नहीं है मैं आपको बताती सर झुकाना पड़ेगा हूँ। सर नहीं, आप सर नहीं झुकाए। आप एक ऐसे मिनट घूमो। बेटा की बता टे शादी तो मोतबरी में कयो था भाई चक्कर हिकिड़ो नथो लॻे करो हलो हलो उस्ताद हलो उस्ताद हलो उस्ताद हाँ हाँ जी। 1 2 3 स्टार्ट जी। एक One, two, मत यार। 3 अला ला 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 अरे बाल कर टाइम है। ले आओ उधर रखिए अरे वरी चक्कर है हाँ वरी असा टाइम ॿुधाए 1 4 अरे बाल मारू खड़ ए मारू खड़ भाई ए मारू खड़ो मारू ओके बस जियो बस मिनट थियो अले गिफ्ट टेम्पर दे बाल 4 चक्कर थी चुका आहिनि रूह अफ़ज़ा लाओ भाई खणिया भाई रूह अफ़ज़ा हाली वठंदो हाणे ॿुध शरबत बरबत पी थोड़ी ताकत कर वरी ॿिए साल हा ताकत करो वे हली नेक्स्ट ईयर हलिया ज़हीर हलिया एलईडी जो सवाल है भाई धरती टीवी डायरेक्टर धरती टीवी की तरफा एलईडी दी मिले भाई LED ओके जी 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश this 1 2 ये 3 शाबाश ज़हीर शाबाश हिम्मत कर 4 बाल खड़ अरे बाल नहीं खड़ होगा, नहीं हो रहा, नहीं हो बाल रहा, खड़ नहीं हो रहा। बाजो ने जल्दी आ म्यूजिक ए, जल्दी अरे मतो गिफ्ट टेम्पर जो नहीं गिफ्ट टेम्पर जो भाई गिफ्ट टेम्पर रूह अफ़ज़ा लाओ भाई मैं पता है, अच्छा आपसे बता दूंगी आप। ज़हीर रूह अफ़ज़ा पी शाबाश अलिया शेर दिल 3 बाल मैं रख लेके जाऊंगी। 3 बाल रख थियम तव्हांजा ये अञा विनर आहे वरी अञा रेम्बो आहे रेम्बो हाँ रेम्बो है ओके जी 1 2 3 एंड स्टार्ट शाबाश 1 जल्दी 3 जल्दी शाबाश पकड़ के आप ही घुमा दे। 4 बाल खड़ जल्दी हो रही जल्दी शेर शाबाश जल्दी ताज़ी शादी कई जी ने बागा मारो कर 1 वेरी गुड शाबाश इतनी हेल्प नहीं करें तो जीत जाएगा। शाबाश 4 बाल खड़ जल्दी वापस जल्दी 4 चक्कर जल्दी कर जल्दी 1 हाँ भाई 3 टाइम बस
अन्या वो विनर है। मुझे लग रहा है मुझे खिलाता है अभी लेकिन मैं ही लेके अभी तक जाऊंगा। विनर है। बाबा, चलो रूह अफ़ज़ा ले आओ। हलिया भाई, मुझे रूह अफ़ज़ा ले आओ। रूह अफ़ज़ा ले आओ बेटा, इनको भी रूह अफ़ज़ा दो भाई। देगा ये रूह अफ़ज़ा खड़े बाबा हमारा कुछ जबरदस्त भाई। हलिया दोस्त अरे वरंबू ट्रे बाल रख एलईडी तुझ ठीक है, ट्रे बाल जी बड़ी ऊपर तो हणी सुपर तो हणी स्पीड ॾेखार। हाँ 1 2 3 ओके। एक ब ट्रे चार नहीं हुआ जल्दी 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 चार दिया 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 जल्दी है जल्दी है जल्दी है जल्दी है बीच में जल्दी है। एक ब ट्रे चार बालकन जल्दी 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 भजिया 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 आ रही थी। जल्दी 1 एक ब ट्रे चार बालकन आसन जल्दी ॿुधाए तो वही है ऐसा जो विनर भाई जोरदार ताड़ी थी और जबरदस्त एलईडी खड़िया भाई एलईडी खड़िया जल्दी 3 डालिए धरती बाबा 3 डालिए। हाँ तो 2 बाल डाले थे उसने ना। 2 से ओके जी धरती टीवी जी ये Oh my एलईडी God, इतनी खुशी मथे इतनी खुशी Oh my God। जिंदगी में पहिरियों दफ़ो हिन खटी आहे एलईडी। चलो चलो सर रूह अफ़ज़ा रूह अफ़ज़ा सर रूह अफ़ज़ा अञा माला राजा भाई जी महिरबानी आयो आहे जेको वणेसि खणे हल भाई ॻाल्हि इहा आहे अली गुल उहो माण्हू आहे जो सभिनी प्यारनि खे गॾु कंदो आहे, हर साल गॾु कंदो आहे। ऐं हिनखे मां जॾहिं चवंदो आहियां न मुंहिंजे शो में अच एज़ ए गेस्ट, पोइ चवंदो आहे तूं मूं ॾे ईंदे, मुंहिंजो हा। सो अली भाई तव्हां चई छॾियो मुंहिंजे लाइ खोड़ इनामात हिननि पंहिंजे आर्टिस्ट ॾे वञनि त सम्झो मुंहिंजे लाइ असां पंहिंजी दिलि जी गहराइण सां तव्हांखे ॾींदासीं। महिरबानी, रूह अफ़ज़ा वॾी ॾियो, पांडा ॾियो, वॾी असांखे ॾियो, असांखे निज़वा ॾियो। थैंक यू वेरी मच। अल्लाह ब्लेस यू। सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर ईद मुबारक। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं आख़िर में वेंदे वेंदे मां हीअ सिटू ज़रूरु चवंदुमि त तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में ता। तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में ता। मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा, मां अकेलो अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आहे। सो केतिरा बि ॾुख हुजनि, मां हमेशह चवंदुमि हिननि ख़ुशियुनि में ही टीवी चैनल्स ही असांजी पहचान आहिनि। ही न हुजनि हा त असां न हुजूं हा। ऐं हक़ीक़त आहे त हे जेके बि सिंधी चैनल्स आहिनि इहे असांजा मोहसिन आहिनि ऐं इन्हनि में असां पिरायो आहे, इन्हनि ई असांखे इज़तूं ॾिनियूं आहिनि ऐं हमेशह असां हिननि जी इज़त कंदासीं। भले असां किथे बि थी अचूं, कहिड़ी बि दुनिया जे मुल्क मां थी अचूं, हिननि चैनल्स असांखे इज़त ॾिनी आहे ऐं हिननि चैनल्स जे लाइ स्पेशली मुंहिंजी त जान बि हाज़ुर आहे। सो लव यू ऑल, सलामत रहो। थैंक यू।